रे मीर बधण जी पोजीशन लगी पई आहे फैसल पाण तो बजे तोखे बधण में छा थो सम्झी तोखे बधण लाला तूं हेॾो अच न ओ लाला हेॾो हेॾो अच हेॾो अच तूं छा उस आहे न ऑपोजिट लाइट आहे हा हे अची वियो रे ख़बर लाला ऐं मूसा ऐं मीर बदिलिजो चङी तरह बा कुटको ईंदुसि कुटको ईंदो कुटको पर हिकिड़ी ॻाल्हि आहे अली गौर नुआणी बायूं कढंदी चयो ॾंड सां तूं हुनखे कुटियो अली गौर हवा हाणे ॿधल हथ आयो अथई ॿधल हथ आयो हा न तव्हांखे कुटियो हुई न कंहिंखे तोखे कुटियो हुई न हा न बागरूप चवंदासीं हा महबूब इंसान असांजो सोनो चवंदासीं असांजो भाउ जिगर जेको तकरार ड्रामे में बहितरीन किरदार में मीर जे नाले सां हिमजियो आहे पर अलाए छो मां सिजाउल ख़ान जे सेट ते बि ॿधो पियो आहे ऐं बहावर जे सेट ते बि ॿधो पियो आहे ऐं जेको सो नवाब ख़ान जे सेट ते बि ॿधो पियो आहे असांजे सेट ते बि ॿधो पियो आहे पोइ बीमारी त अलाए कहिड़ी अथसि ख़ासि माना आहे नवाब ख़ान जो माण्हू ऐं हर किरदार ॾेखारियो माशाअल्लाह ऐं जंहिं महिल ही संजीव खां आज़ाद थियो त मां सम्झां थो त हट कुझु न कुझु कंदो किथे ॿधबो ज़रूर उर्फ जाबलू बकर जाबलू बड़े जबल हेलो क्यों काम हो यो साईं सवा एक मिनट जुल्फिकार भाई साईं मीर साहब तव्हां पंहिंजे करेक्टर जे बारे में हिन किरदार में जेको कयो था किरदार कीअं थो लॻे हिन बारे में ॿुधायो माशाअल्लाह वाह किरदार तो ॾाढो भलो आहे पर भाई यार ॻाल्हि हर सीढ़ी ते तव्हां रफ़ीक वॾी ॻाल्हि इहा आहे त माना ॿधल आहे त मेकअप कराए पोइ क्यों नज़र क्यों हलो शूट कयो